अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जो ड्रामे मोहराजी अपडेट सां हाज़िर थी चुका हूँ दोस्तों। इन पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक करना दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे। जी दोस्तों, तव्हांखे इंतज़ार कोन था करायूं, बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ। तो वीडियो मुकम्मल ॾिसंदा दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अलीज़ो खे जीत नसीब थी आहे ऐं सिकंदर खे हार नसीब थी आहे दोस्तों। अलीज़ो हिकु अहिड़ी ट्रिक खेॾी आहे दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त माण्हू जेको सिकंदर जो आहे हफ़ीज़ दोस्तों, त हुन सां डील थी वई जेका त अलीज़ो जी। ऐं अलीज़ो हुनखे चवणु लॻी त जेसि ताईं असांजो को ख़ासि इवेंट न हुजे त तव्हां पंहिंजो क़दम न खणिजो। ऐं जीअं त हुनजो ख़ासि इवेंट हली रहियो हुयो दोस्तों, त हुन अचानक पुलिस अची वई सिकंदर खे अरेस्ट करण लाइ। फ़रीद हमदानी जेको आहे सिकंदर खे उतां माना भॼाए छॾियो दोस्तों। ऐं त पुलिस खां पुछणु लॻो त कहिड़ी एफ.आई.आर जे तहत माना तव्हां मुंहिंजे पुट सिकंदर खे गिरफ़्तार करणु आया आहियो। त सोशल मीडिया ते हिकु वीडियो गर्दिश करे रही हुई दोस्तों, जेका हफ़ीज़ साहब जेका त पंहिंजी ज़बानी ठाही हुई दोस्तों। त सिकंदर ख़ान जॾहिं बि मूंखां टेंडर पास कराईंदो आहे त मूंखे हिकु भारी रिश्वत ॾींदो आहे दोस्तों। त उन हिसाब सां माना अलीज़ो जो माना कम बि थी वियो ऐं सिकंदर जी जेका त मिटी पलीत थी वई दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में जेको हिकु धमाकेदार जेको एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। त अलीज़ो खे हिकु भेरो ॿीहर जेको आहे त ऑफिस में जॉइन कंदा दोस्तों। ऐं अलीज़े जो हिकु शर्त हूंदो जेको हमज़ा अचे पंहिंजे वालिद साहब खे ॿुधाईंदो। त अलीज़ो चए थी जीअं मूंखे ऑफिस मां माना ज़लील करे कढियो हुअऊं, त ईअं ई मुंहिंजी आजियां करे माना मुंहिंजो इस्तक़बाल करे मूंखे माना वेलकम कंदा ऑफिस में। ऐं जेको आहे त सिकंदर आहे हुनजो जेको हमदानी जेको फ़रीद हमदानी आहे हुनजो हमज़ा जो वालिद, त उहे भरपूर माना आजियां कंदा हुनजी ऑफिस अचण जी दोस्तों। ऐं सिकंदर हुनखे चवंदो त हीअ बाज़ी जेका त तूं मूंखां खटे चुकी आहीं, पर नेक्स्ट बाज़ी जेका आहे त ज़रूरु उहा मुंहिंजी हूंदी। हिते अलीज़ो चवंदी त बाज़ी केरु खटे थो केरु हाराए थो, हिन सां मुंहिंजो को बि सरोकार न आहे, पर मां हिकु जान ज़रूरु ज़ाया कंदुसि, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे दोस्तों। ऐं तव्हांखे जीअं त ॿुधाईंदा हलूं दोस्तों त सिकंदर जेको हमदानी आहे त उहो माण्हू जेको आहे हफ़ीज़ नाले दोस्तों, उहो नेक्स्ट एपिसोड में गिरफ़्तार करे पाण वटि आणींदो ऐं दोस्तों हुनखे माना प्रेशर कंदो, हुन ते माना तशदुद कंदो आहे। हुनखां चवंदो त इहो तोखां जेको कमु वरितो आहे त उहो कंहिं वरितो आहे दोस्तों। त हू एतिरो ज़रूरु हुनखे ॿुधाईंदो त हिकु छोकिरी आहे जेका इन जे पोयों आहे कम जे दोस्तों। त हुनखे इहा एतिरी ख़बर पइजी वेंदी त हिकिड़ी छोकिरी आहे हुन कम जे पोयों जेको सॼो कमु माना उहो करे चुकी आहे दोस्तों। पर हुनखे नाले जी ख़बर न पवंदी, छो त जेसि ताईं हुनखे नाले जी ख़बर न पवंदी त हुन ते केर बि इतबार न कंदो, भली हू सम्झे सिकंदर त हीअ जेका छोकिरी आहे त अलीज़ो आहे, बहरहाल हुन ते को बि यकीन न कंदो जेसि ताईं हुनजो जेको नालो साम्हूं न अचे दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अलीज़ा जो एतिरो सफ़ाई सां कमु थियल आहे जो हूअ पंहिंजो नालो ज़ाहिर कॾहिं बि न कंदी किथे बि दोस्तों। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।